पंजाब के वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त शहबाज़ गिल के बयान से फ़ाइदो न नुक़सान थियो आहे। पीटीआई क़यादत के संदसि बयान खां धार थियण घुरिजे। खांगी टीवी चैनल से ॻाल्हाईंदे परवेज़ इलाही चयो त वज़ीर आज़म ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में वियो, जॾहिं त आईजी ऐं चीफ सेक्रेटरी खे बि अगवा ॾेई मोकिले छॾियो। उन हवाले से मूंखे भी जवाब ॾियणो आहे। शहबाज़ गिल के हवाले से परवेज़ इलाही चयो त मां शहबाज़ गिल के दड़का ॾिना त इहा ख़राब ॻाल्हि आहे। इमरान खान जो बयान आहे त जेको बि फ़ौज के ख़िलाफ़ आहे उहो पाकिस्तानी नथो थी सघे। तंहिं करे तहरीक इंसाफ़ की क़यादत के शहबाज़ गिल के बयान खां मुकम्मल अलग थियण घुरिजे। हुन चयो त मां शहबाज़ गिल के बयान ख़िलाफ़ बयान ॾिनो आहे। मूं चयो त अव्हां केरु थींदा आहियो जो असांजी पॉलिसी ते तबसरा पिया कयो। इहो असांजो इदारो आहे। पाक फ़ौज ख़िलाफ़ बयान ॾिनो, तव्हां खे को अकुल आहे? परवेज़ इलाही चयो त नून लीग जी रग रग खां वाक़िफ़ आहियां, ही त सभु नवां आया आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।